हुकूमत पारां एक ही रात में 55 रुपया डीज़ल ऐं 55 रुपया पेट्रोल महांगो करण ते मलीर जी अवाम उनखे रद्द करे छॾियो आहे। मलीर वासिन मिरान टीवी सां वीचार वंडिया आहिनि। अचो सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन महांगाई जे ख़िलाफ़ जेको ओचितो महांगाई कई वई आहे पेट्रोल ऐं डीज़ल जी, अवाम जो छा चवणु आहे? सो अवाम सां ज़ुल्म जॾहिं त मरियम नवाज़ हिन वक़्तु जेको आहे 11 अरब रुपयनि जे चार्टर तयारे में थी घुमे ऐं हेॾे अवाम जे मथां जेको ही ज़ुल्म ऐं बरबरियत आहे। ऐं जॾहिं त अमेरिका इंडिया खे तेल रूस खां वठण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, हींअर वक़्तु ताज़ी जेका रिपोर्ट आहे त इंडिया में जेको पेट्रोल आहे उहो 94 रुपया लीटर आहे ऐं बांग्लादेश में जेको पेट्रोल आहे उहो 116 रुपया लीटर आहे। इहा करेक्ट जेका तव्हांखे मां रिपोर्ट थो ॿुधायां। त उन खां पोइ जेको आहे हीअ अवाम जे मथां हेॾो वॾो ज़ुल्म। हिन वक़्तु जेको अवाम आहे ईद वेझी हुई, ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू पंहिंजी हिन जेको आहे हींअर ईद जे करे ॻोठ वञी रहिया हुआ। जेका हींअर वेगन मां जेका 1000 रुपया किराया हितां लिंक रोड खां नवाबशाह ताईं वठंदी हुई, उन्हनि 3000 रुपया करे छॾियो। हिकदमि 1000 रुपया उन्हनि किरायो वधाए छॾियो आहे। उहे बि महांगाई तमामु तेज़ आहे, छो त पाकिस्तान हुकूमत मां सम्झां थो इहो को पंहिंजे लाइ पैकेज ठाहियो आहे त जॾहिं बि को थिए रुॻो महांगाई करे ऐं अवाम जी चेल चिबी करणी आहे। छो त अवाम जे वेलफेयर जे लाइ हिननि वटि कोई बि प्रोग्राम कोन्हे को त अवाम खे को रिलीफ ॾियूं, अवाम जी का भलाई थिए जंहिंमें असांजो मुल्क जा माण्हू खे सुकून वठनि। हिननि वटि उहो ई कोन हो। ऐं हाणे वरी हेड़ी का जंग थी आहे ऐं उन में हिकिड़ी महिल उते तव्हां ॾिसो अफ़गानिस्तान में ॾिसो तेल सस्तो आहे, असांजा पड़ोसी मुल्क आहिनि ऐं असां खां हुननि जी तेल जी प्रागडट घटि आहे। अफ़गानिस्तान हुजे, बांग्लादेश हुजे, इंडिया हुजे, उन्हनि में असांजे अधु जेतिरो बि तेल कोन्हे को ऐं असांजो उन्हनि खां ॿीण ते महांगो आहे। पर हिते यार किथां जो सूर आहे जो 1 लीटर ते 55 खां 60 रुपया तेल चढ़ी वञे। ॿियो इन्हनि अवाम सां कोई बि लाचार कोन्हे। तंहिंजे करे आउं हुकूमत खे घुर थो करियां वफ़ाक़ी हुकूमत खां त हीअ जेको तव्हां तेल वधायो आहे 55 खां 60 रुपया, महिरबानी करे तेल तव्हां घटि करियो। ॾिसो जंग त अमेरिका इसराइल ऐं ईरान जी लॻी आहे, पर हिकिड़ो जवाज़ ॼाण आहे पाकिस्तान में हथरादू जेको सो पेट्रोल महांगो कयो आहे। जॾहिं त पाण जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे, जेको पेट्रोलियम जो वज़ीर आहे, उहो चवंदो आहे त असां वटि महीने जो 1.5 महीने जो पेट्रोल असां वटि ज़ख़ीरो हूंदो आहे। हिननि जंग खे 3 ॾींहं न थिया आहिनि ऐं जेको बॉर्डर बंदि थियो आहे त हिननि जा जेको सो 3 ॾींहंनि जे अंदरि ॿाहिरियों हिननि जो तेल अची वियो जेको एतिरो महांगो आहे। जेको ॿियनि मुल्कनि जी आड़ जी जंग ॾेई हिते जेको सो बिज़नेस वेठा कनि, हीअ सॼी पाकिस्तान जी अवाम सां नाइंसाफ़ी आहे। रुॻो तेल नथो चढ़े, तेल जे चढ़ण सां सभु जेके आम वाह पे जो इस्तेमाल जूं जेके शयूं आहिनि उहे बि चढ़नि थियूं। तंहिं करे असीं चवंदा त हे अवाम सां नाइजाइज़ी आहे ऐं हिन जेको उपाउ वरितो वञे। अमेरिका जेको आहे या जेके ईरान ख़ुदि जेको जंगी हालत में आहे, उन बि पंहिंजे अवाम सां अहिड़ी हालत न आहे कई। हू जेको 7-8 ॾींहंनि खां मुसलसिल जंगी हालतुनि में मुतासिर रहियो आहे, उहो बि पंहिंजे मुल्क में अहिड़ी महांगाई नथो करे। हिते त रुॻो हुकूमत खे बहानो खपे ग़रीबनि जी खल लाहिण जे लाइ। हिते माण्हुनि खे घर में खाइण जे लाइ अटो कोन थो लभे, पेट्रोल ते सॼो दारोमदार कारोबार हले थो। हाणे हर शइ महांगी आहे। तव्हां हाणे फ्रूट ऐं रमज़ान जे लाइ पुछणु कयो, जेकी 100 रुपए जे लाइ हुई उहा 300 ते जी पुगी आहे। जेकी 300 ते हुई उहा 1000 रुपए खां धक मारी आहे। ॾींहं पेट्रोल महांगो, डीज़ल महांगो, ग़रीब माण्हू जीअण जंजाल थी वियो आहे। माण्हू ख़ुदिकुशियूं कनि पिया था महांगाई जे करे। महिरबानी करे जल्द खां जल्द जेको आहे सो आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ऐं जेको पेट्रोल में तव्हां 60-65 रुपया क़ीमत वधाई आहे, बराए महिरबानी ऐं वापसि उन क़ीमत ते आणे वञे। जॾहिं ईरान बि ऐलान कयो आहे त बाबा असां जेको आहे सो तेल कंहिंजो बि कोन था रखूं सिवाइ 2 मुल्कनि जे, इसराइल जो ऐं अमेरिका जो। असां न छॾींदासीं, हिननि खे त बहानो मिली वियो आहे। में हुते पेट्रोल 100 रुपया, पर पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे इहा अवाम दुश्मन हुकूमत आहे। हिकिड़ी राति में जेको हिननि पेट्रोल बम अवाम ते किरायो आहे, अवाम उअं ई परेशान। हिननि हिकिड़ी राति में 55 रुपया जेको पेट्रोल वधायो आहे, इहो क़ौम सां दुश्मनी आहे। हे पंहिंजूं मरातूं ख़तमु नथा कनि। जेके MP MNAs आहिनि हुननि खे लख रुपयनि जूं मरातूं, हुननि जूं बिजलियूं फिरियूं। हिते अवाम वटि खाइण जे लाइ अटो न आहे, पोइ बेरोज़गार आवाम लॻी पिया। ईरान जा हालात सही आहिनि, अमेरिका जा हालात सही आहिनि, सऊदी जा हालात सही आहिनि। जिन मुल्कनि ते हमला थिया आहिनि उन्हनि जा हालात सही आहिनि, जिते कुझु बि न आहे थियो। हुते हिननि 55 रुपया हिकिड़ी राति में पेट्रोल वधायो आहे। इहा सरासर अवाम सां नाइजाइज़ी आहे।